बुख लगी आ। मूंखे भी। छा खाऊं? छा खाइण खपे? अरे मम्मी कोने घर में। पोइ सम्झण खपई न तोखे। मम्मी मम्मी छा थी करे? नंढी ॿार या पाण ठाहे न। मां छो ठाहियां? तूं वॾो तूं ठाहे न। नंढी भेण खे ईअं बुख ते विहारी ने। तोखे लॻंदी आहे हर कलाक में बुख। घड़ी घड़ी थोड़ी खाराए सघिबो आहे। घणो तो ॻाल्हायां तूं हाणे? मां ॻाल्हाई छो तो? अरे मैगी पई हूंदी न घर में। न ख़त्म थी वई। पप्पा के डब्बे आया न। कल मम्मी ऐं मां ठाहे खाधा। तूं क्लासिस ते वई न। भूत पाले रखे आहिनि घर में। अच्छा तूं आत्मा आहे। वठ आत्मा आया न मां। ॿुध, जेतिरो खाइण लाइ सोचींदी न ओतिरी बुख वधीक लॻंदे। पोइ सोचो ई नथा। डांस था कयूं। हल हल। बेकरार करके हमें यूं न जाइए। अच्छा इहो गानो आहे। आपको हमारी कसम लौट आई। ज़ोमैटो। बिरयानी घुराए। बिरयानी न पिज़्ज़ा। अरे हिकु पिज़्ज़ा ॿिनी खे कीअं पूरो थींदो? पिज़्ज़ा बर्गर फ्राइज़ टई घुराईंदसि असां। आट बुखड़नि जो अवार्ड मिलंदे तोखे। अरे यार छा थियो? घणी देरि तो ॾेखारे? 25 मिंट। 25 मिंट छा कंदासीं? मां त फोन ते थी ॻाल्हायां। मां टीवी तो ॾिसां। घणी देरि तो ॾेखारे हाणे? 20 मिंट। अरे यार ना 20 मिंट। मां दर खोले थी रखां। घर न मिलेसि त इहो 1 मिंट बि बची वेंदो न असांजो। हा त खिड़की बि खोले रख न। मतां खिड़कीअ तां मथे फिटी करे। नाश्तो अचण में 25 मिंट थी लॻे। खाइण में घणी देरि लॻंदी आहे? अराउंड 2.5 मिंट। हलो भैया असां ऑर्डर ॾिनो आहे। अञा तव्हां किथे आहियो? अञा ठहे थो ऑर्डर? अरे चओसि न जल्दी ठाहे यार। असां बुख में वेठा आहियूं। या कंहिंखे बुख में न विहारबो आहे। पाप लॻंदो अथव। अची वियो। 200 शइ इहो ई आहे? पहिरें माड़े ते 200 शइ ईंदो आहे। थोरो पागल ई आहे तूं। अच्छा पोइ मां ॿिए माड़े ते थो वञा। भैया केॾो टाइम तो लॻायो अचण में। हलो अची त वियव। हल जल्दी खोल। सर एक मिनट। हाँ खणी तो जा। सर एक्चुअली गलती सां ॿिए जो पार्सल ते खणी आया। तव्हांजो हुते रखी आया। अरे यार तव्हां माण्हू आहियो? केरु आहियो? 15 मिनट में खणी तो जा सर। 15 मिनट में। बाक़ी घणा मिंट बचिया? 15।